बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वमा अर्सलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। सदक़ल्लाहुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। बावाज़े बुलंद सलाह शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदन नबील उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि व बारिक व सल्लिम वसल्लि कज़ालिका अला जमीइल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहिम व अस्हाबिहिम व अहलि बैतिहिम व ज़ुर्रिय्यातिहिम अजमईन। मुझा अजीज़ों हैं, मुझा भाइरों, असां समूरे जा समूरा वडन भागन ऐं बख्तन वारा आहियूं। जो अल्लाह ताला तव्हां असांखे एड़े प्यारे नबी मिठड़े मोहम्मद करीम जो उम्मती ऐं गुलाम बनायो आहे, जेको अल्लाह ताला के एडो प्यारो आहे, एडो प्यारो आहे, एडो प्यारो आहे, जंहिंखे अल्लाह ताला मेराज वारी रात अर्शे मुअल्ला दे घुराए पांजो दीदार नसीब फरमाए, पांजी ज़ियारत नसीब फरमाए, पांजो भाकुर नसीब फरमाए। अल्लाह ताला फरमायो, ओ मुझा प्यारा नबी, लवला कलमा खलक़तुल अफ़लाक, जेकॾहिं तोखे पैदा न कयां हा त दुनिया ई न ठाहियां हा, जेकॾहिं तोखे पैदा न कयां हा त सिज चंड ई न ठाहियां हा, सितारा ई पैदा न कयां हा, जेकॾहिं तोखे पैदा न कयां हा कायनात ई न जोड़िया हा, जेकॾहिं तोखे पैदा न कयां हा कमो पेश 18,000 मखलूकात ही पैदा न कयां हा, जेकॾहिं तोखे पैदा न कयां हा
तो जन्न में जन्नत ही पैदा न किया जन्न में जन्नत भी तुझे सदके पैदा कई दमाई जेको तोखे नाराज कंदो जेको तोखे कावड़ाईंदो हा जेको तुझी नाफरमानी कंदो उनके जन्म जी बाहि में उछलाईंदो मां ऐं जेको तोखे राज़ी कंदो जेको तुझी ताबेदारी कंदो जेको तोखे खुश कंदो मां अल्लाह ताला उन्हनि खे सोन जे बंगलनि जो वारिस ऐं मालिक बणाईंदो मां ज़वाता अफ़नान फ़बिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। अञा वॾी आवाज़ सां रब फरमायो मुझे प्यारा तो एडो मुझे महबूबा एडो महबूबा एडो महबूबा जो मां अल्लाह ताला तुझो नालो पंहिंजे नाले सां जोड़े छॾियो आहे जेकॾहिं कलमे में मुंहिंजो नालो त तुंहिंजो नालो बि जेकॾहिं क़ुरान में मुंहिंजो नालो त तुंहिंजो नालो बि जेकॾहिं आज़ान में मुंहिंजो नालो त तुंहिंजो नालो बि जेकॾहिं तकबीर में मुंहिंजो नालो त तुंहिंजो नालो बि जेकॾहिं निमाज़ में मुंहिंजो नालो त तुंहिंजो नालो बि जेकॾहिं दुआ में मुंहिंजो नालो त तुंहिंजो नालो बि और मुंहिंजा प्यारा नबी मूंखे उहा दुआ ई पसंदि न आहे जंहिं दुआ में तोते दुरूद न आहे तोते सलात न आहे तुंहिंजो नालो न आहे हा उहा दुआ मूंखे ॾाढी वणंदी आहे जंहिं दुआ में तोते दुरूद हूंदो आहे तोते सलात हूंदी आहे तुंहिंजो नालो हूंदो आहे बिना देर जे मां तुंहिंजे नाले वारी दुआ तुंहिंजे दुरूद ऐं सलात वारी दुआ क़बूल करणु फरमाए छॾींदो आहियां। हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे पुट हज़रत शीस अलैहिस्सलातु वस्सलाम खे चवे थो ओ पुटड़ा जॾहिं बि दुआ घुरे तो दुआ में मिठड़े मोहम्मद करीम जो दुरूद पढ़जा तो अल्लाह ताला तुझी दुआ कबूल फरमाइंदो। इते हज़रत शीस अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे पीउ हज़रत आदम खे तो फरमाए बाबा इहो मोहम्मद करीम केरु आहे जंहिंजो दुआ में दुरूद तो पढ़ाई इन जो तारीफ कराए हाने हज़रत आदम नबी मिठड़े मोहम्मद करीम जो तारीफ तो कराए पुट खे चवे तो पुट मोहम्मद करीम हुआ जॾहिं अल्लाह ताला मूं में साह विधो मां उथियुमि हीअं जो नज़र कयां त अल्लाह जे अर्श जे मथां पटी लॻी पई आहे लिखियो पियो आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। ओ हज़रत आदम फरमा पुट जॾहिं मां बिश्त वियुमि बिश्त जी गेट ते नालो मोहम्मद नज़र आयो जॾहिं अंदर बिश्त में रवानो थियुमि बिश्त जी दीवारनि ते नालो मोहम्मद नज़र आयो नरनि जे मथां नालो मोहम्मद नज़र आयो जाॾे पोइ नज़र कया सॼी जन्नत मोहम्मद करीम जे नाम सां सिंगारियल नज़र आई। आखिर मां अल्लाह शाकिम ओ रब इहो मोहम्मद केरु आहे जेको तोखे एॾो प्यारो आहे
जंहिंजो नालो पंहिंजे नाले सां गॾु अर्श जे मथां लिखायो थी, जंहिंजो नालो जा भजा सॼी जन्नत में लिखायो थी। इहो केरु आहे? मोहम्मद। अल्लाह फरमायो ओ आदम इहो मोहम्मद करीम हुआ जंहिंजे सदके तोखे आदम करे इंसान करे मिट्टीअ मां पैदा फरमायो तो मां इन्नी खालिकुल बशरुम मिन तीन। अञा वरी आवाज़ सां हुजूर जा दीवान हाथ मथे खणी जो सुभान अल्लाह। हज़रत आदम फरमायो मूंखे ख़बर पइजी वई त मोहम्मद करीम केॾी वॾी इज़त वारो, केॾो रब खे प्यारो। हज़रत आदम फरमायो मां जन्नत में रहां पियो, पर जन्नत में को ॻाल्हाइण वारो न हो, को कचहरी वारो न हो। आखिर रब खां दुआ घुरे और मुंहिंजा अल्लाह को ॻाल्हाइण वारो को कचहरी वारो न ॾे। रब फरमायो आदम तुंहिंजी दुआ क़बूल कई। हज़रत आदम फरमायो मां निंड पियुमि, सुम्हियो पियुमि, उथियुमि जो ईअं नज़र कयां त हिकु हसीन जमील औरत वेठी आहे, ॾाढी ख़ुशी थी। उन सां हथ मिलाइण जो इरादो रखियुमि, ॻाल्हाइण जो इरादो कयुमि। अल्लाह ताला फरमायो आदम छा थो करे? चयोमि रब मुस को ॻाल्हाइण वारो नज़र आयो आहे, मस को कचहरी वारो नज़र आयो आहे। मां हथ मिलाइण जो इरादो थो कयां, कचहरी जो इरादो थो कयां। अल्लाह फरमायो भले कचहरी भी कर, हथ भी मिलाए, हीअ तुंहिंजी ज़ाल आहे, हिन जो नालो हवाया, हिनखे तुंहिंजी खबी पासीरे मूं पैदा फरमायो आहे। पर पहिरियों हक़ मार अदा कर। सही हक़ मार में छा ॾियां? हज़रत आदम जो मां रब खां पुछा कयुमि सही हक़ मार में कहिड़ी शइ ॾियां? अल्लाह फरमायो ओ आदम जे मोहम्मद करीम जो नालो मुझे नाले सां गॾु अर्श जे मथां ॾिठई, जे मोहम्मद करीम जो नालो जा बजा सॼी जन्नत में ॾिठई। हा हा जे मोहम्मद करीम जे सदके तव्हांखे पैदा कयो आहे, उन मोहम्मद करीम जे मथां 10 दफ़ा दुरूद शरीफ पढ़, तुंहिंजो हक़ मार अदा थी वेंदो। पोइ घरवारी तुंहिंजे लाइ हिलारा कयो, हथ बि मिलाए, कचहरी बि करे। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अञा वॾी आवाज़ सां अञा ॾाढो आदम हाणे पैदा थियो, बीबी हवा हाणे पैदा थी। अल्लाह ताला अॻ में ई प्यारे नबी मोहम्मद करीम जे मथां हक़ मार में 10 दफ़ा दुरूद शरीफ तो पढ़ाए। हज़रत आदम इहा असांजे नबी जी फज़ीलत, इहो असांजे नबी जो मक़ाम ऐं मर्तबो। बहरहाल हज़रत आदम पंहिंजे पुट खे चवे थो शीस खे, पुट अल्लाह चयो जन्नत में रहो, खाओ पियो, पर ला तक़रबा हाज़िहि शजर फतकूना मिनज़ ज़ालिमीन। हाँ हाँ न वण जे वेझा न वञो। फ़अज़ल्लहुम शैतान फ़नसिया आदम। हज़रत आदम पंहिंजे पुट खे जो ओ बेचारा शीज़ शैतान विसर कराए विधी। आखिर वो वण खाराए विधे जीअं वण खां अल्लाह मना कई। आखिर रब कावड़ियो, रब चयो मलाइकनि खे हिननि खे जन्नत मां कढो, पर जन्नत जा कपड़ा भी लायो। हज़रत आदम फरमायो असां वणनि जा पन पटे पंहिंजनि शर्मगाहनि खे लिकायूं पिया। आखिर अल्लाह ज़मीन ते लाथो,
अलाए काथे हवा के अलाए काथे मुखे अजा रोईंदा रहिया दुआ घुरंदा रहिया काला रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल खासिरीन। 40 साल या दुआ घुरी रब कबूल न पियो करे। आखिर वेठे वेठे कड़ियारे ख्याल आयो तो भला दुआ में मिठड़े नबी मोहम्मद करीम जो दुरूद मिलाया मना अल्लाह दुआ कबूल करे। आखिर दुआ में जिन दुरूद मिलाया 40 सालन को अल्लाह ताला जी रहमत जी बरसात बरसी पई। अल्लाह फरमायो आदम यो के ख्याल आई जो दुआ में दुरूद मिलाई। हजरत आदम फरमायो मां रब के अल्लाह ने 40 साल गुजरिया दुआ घुरऊं पिया तू दुआ कबूल न पियो करे माफी न पियो दे रहम न पियो करे। आखिर ख्याल आयो जेकॾहिं अल्लाह रहम कंदो त मोहम्मद करीम जे करे कंदो उन जे दुरूद जे सदके कंदो वो अल्लाह के वडे मां वडो प्यारो आ। तंहिंजे करे मां दुआ में दुरूद मिलायो। अल्लाह फरमायो आदम सही सोचई मां इन दुरूद जे करे तुझी दुआ कबूल कई मां तोखे तो माफ कयो पर तुझी घरवारी हवा के भी माफ कयो। मां बिन्हिनि के जबले रहमत ते मिलाया दो पर मां अल्लाह जो आहे दुआ ओ आदम जीअं दुरूद जे सदके तुझी दुआ कबूल कया इन तुझे बच्चन की भी दुआ कबूल कर। पंजन बच्चन के वसीयत नसीहत करे जडे भी दुआ घुरन दुआ में दुरूद पढ़न जीअं तुझी दुआ मंजूर मकबूल कया तीअं तुझे बच्चन की भी मां अल्लाह दुआ कबूल करे छॾींदो मान। तॾहिं बुजुर्ग चवंदा आहिनि त जे माण्हूअ खे वहम थो थिए त मुंहिंजी दुआ कबूल नथी पवे तो वो अवल आखिर दुआ जे एक दफो दुरूद शरीफ पढ़े या 2 दफा पढ़े या 3 दफा पढ़े। बुजुर्गन लिखियो आ उन जी दुआ के पर लगी वेंदा बिना देर जे उन जी दुआ फरड़ाट करे वनी अर्श मौला ते पुॼी। अञा वडे आवाज हाय दुरूद शरीफ पढ़ंदा क्यों इएं भी पढ़ंदा क्यों। वरियों दुरूद जूं बरकतूं आहिनि वरियों रहमतूं आहिनि दुरूद जूं वॾो दुरूद जूं इज़तूं आहिनि सलात शरीफ जूं इज़तूं आहिनि। जे दुरूद नथा पढ़ी सघो सलात नथा वॾी पढ़ी सघो त सोलो कम आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़ो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अञा थोरो वधाईंदव सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त अञा भलो पर इहो पढ़ो इंशाअल्लाह ताला वॾियूं बरकतूं तव्हांखे नज़र ईंदियूं वॾियूं रहमतूं तव्हांखे नज़र ईंदियूं इंशाअल्लाह ताला वॾियूं इज़तूं तव्हांखे दुनिया आख़िरत में मिलंदियूं। इन दुरूद इन सलाद इन जुमलनि जे चवण जे सदके कारात अहिड़ी ईंदी जो सुता त पंहिंजे घरनि में पिया हूंदव निंड में मिठे मोहम्मद करीम जो अल्लाह दीदार कराए सॼी उमिरि जा ओलाए थकई तव्हांजा लाहे छॾे। यो पांजी जुबान दे पक्को करे छड़ियो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। यो पक्को क्यों सोलो आ सब पढ़ंदा क्यों। ऐं नबी साईं फरमायो जेको घणे मां घणो मुंहिंजे मथां दुरूद तो पढ़े या सलात तो पढ़े या सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो पढ़े या सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो पढ़े मुंहिंजे हुज़ूर फरमायो इन जे लाइ सिफारिश शफाअत मुंहिंजे मथां वाजिब थी पवंदी। क़यामत जे ॾियारे मां मोहम्मद करीम पाण इन जी सिफारिश करे रब जो दीदार कराए पाण सां गॾु जन्नत में वठी हलंदो मां। वाह जो अल्लाह के दुरूद प्यारो वाह जो अल्लाह के सलात प्यारिया वाह जो अल्लाह के सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जुमलो प्यारो आ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जुमलो प्यारो आ। वाह जो अल्लाह के नबी मिठड़े नबी मोहम्मद करीम जो नाम प्यारो आ इस्म मुबारक प्यारो आ।
रिवायतन में अचे तो अल्लाह ताला क़यामत जे ॾियारे ऐलान कंदो या मोहम्मद तो जेके भी नाले मोहम्मद वारा हूंदा चौंदा मशर जे मैदान में लबे किया अल्लाह अल्लाह फरमाइंदो मां तहांखे त सॾु न कयो मां त पंहिंजे प्यारे नबी मोहम्मद करीम खे सॾु कयो आहे तहां छाजे लाइ लबे कई आहे जी कई आहे सब नाले मोहम्मद वारा रब के चौंदा ओ अल्लाह नहीं असांजे वालिदैन भी असांजा नाला मोहम्मद रखिया तो अज सॾु कयो असां सम्झो असांखे तो सॾे तॾहिं असां जी कई आहे इते अल्लाह जी रहमत जलाल में अची वेंदी जोश में अची वेंदी अल्लाह फरमाइंदो मलाको हे जेके भी नाले मोहम्मद वारा आहिनि इन्हनि को हिसाब किताब ही मावा पुछा गुछाई मावा गुनाह जी तोरई मापई मावा इन्हनि खे वठी अचो मां नाले मोहम्मद जे सदके पंहिंजी ज़ियारत दीदार कराए नाले मोहम्मद जे सदके हमेशा जे लाइ जन्नत में तो विहारे छॾिया जिन खे ॻाल्हि सम्झ में आई आहे वॾे आवाज़ एॾो अल्लाह के नबी साईं जो नालो प्यारो रिवायतन में चए तो हिकिड़े खे अल्लाह सॾु कंदो हेॾिया छा थी नालो चवंदो मोहम्मद अल्लाह फरमाईंदो नालो तो मुझे प्यारे नबी मोहम्मद करीम जो तोते रखियल आहे हया न आयो थी लज न आई थी एॾा गुनाह कया थी हे ॾिस त सयूं सॼो तुंहिंजो अमाल नामो गुनाहनि में भरियो पियो आहे तोखे गुनाह कंदे हया न आयो आहे रब चवंदो मूंखे हया तो जे अज़ाब कंदे हाणे मां तोखे कीअं अज़ाब कयां तुझे मथों नबी मोहम्मद करीम जो नालो रखियल आहे कीअं तोखे जहन्नम में उछलायां वरी भी नबी मोहम्मद करीम जे नाम जे सदके जहन्नम जी बाहि माफ़ करे जन्नती तो बणाए छॾिया अञा वॾे आवाज़ वॾो अल्लाह के नबी जो नालो प्यारो बनी इसराइल में हिकिड़ो माण्हू हो वॾो गुनाहगार हो वॾो पापी हो वॾो ॾुहारी हो मरी वियो उन जे जनाज़े लाश खे खणी गंद जे ढेर ते उछलायो वियो हज़रत मूसा ॾे रब ने आपो मोकिलियो ओ मूसा हिकिड़ो मुंहिंजो प्यारो बानड़ो वीचारो गंद जे ढेर ते पियो आहे वञ हिन खे गुस्ल बि ॾियार इन खे कफन भी पाराए इन जी जनाज़े नमाज भी पढ़ाए इन के लहद में कब्र में भी लाए हज़रत मूसा डोड़ंदो ऐं डुकंदो आयो अजी नज़र करे वो तो वॾो ॾुहारी निकितो वॾो गुनाहगार निकितो वॾो पापी निकितो हज़रत मूसा खुदा निकिरी वई चए मुंहिंजा अल्लाह हे कीअं तुंहिंजो प्यारो बानड़ो थियो आहे हे तो वॾो गुनाहगार आहे हे तो वॾो पापी आहे हे तो वॾो ॾुहारी आहे इन गुनाह जे करे तो ॻोठ वारनि हिन खां नफ़रत कंदे हिन जे जनाज़े खे गंद जे ढेर ते उछलायो आहे तूं वरी चए थो मुंहिंजो प्यारो बानड़ो आहे रब प्यारो बानो तुंहिंजो कीअं थियो रब फरमायो बराबर मूसा हे वॾो ॾुहारी आहे वॾो गुनाहगार आहे वॾो पापी आहे पर हिकिड़े ॾियारे तौरात शरीफ़ पढ़ी रहियो तौरात जी तिलावत कंदे कंदे मिठड़े मोहम्मद करीम जो नालो आयो हिन मिठड़े मोहम्मद करीम जे नाले खे चुमी ॾिनी मिठड़े मोहम्मद करीम जे नाले खे अखियुनि ते लॻाए मिठड़े मोहम्मद करीम जे नाले खे सीने सां लॻाए रब फरमायो मूंखे जोश आयो मुंहिंजी रहमत खे जलाल आयो जेको मुंहिंजे नबी मोहम्मद करीम जे नाम सां हेॾो प्यार थो करे मां हिनखे कीअं अज़ाब कयां कीअं न के मां अल्लाह ताला जहन्नम जी बाहि में उछलाया
किए कब्र जो अज़ाब कियास तेजे करे कुल मदायूं माफ कयूं हाने वारो कर हिन जो हां हां गुस्ल भी दियार कफन भी पाराए नमाज जनाजा भी पढ़ाए इन के लहद में कब्र में भी लाए तमाम नाले मोहम्मद से प्यार करने जे करे कब्र भी बिस्त जो बाग बनाया तो आखिरत में भी सोने जे बंगलन जो वारिस से मालिक बनाया मुत्तकीन अला फुरुश बताइनुहा मिन इस्तबरक वजनल जन्नतैन दान फदई अला फबअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। अञा वॾे आवाज़ सां है अल्लाह फरमायो आहे वॾो गुनाहगार आहे वॾो पापी पर नबी मोहम्मद करीम जे नाम के चुमी भी दिने अखिन दे भी रखे दिल सा भी रखे प्यार के मां रब जी रहमत के जोश आयो जको मुझे नबी मोहम्मद करीम जे नाम सा हेडो प्यार दो करे मां उन के की अजाब क्या कुल मदायूं माफ करे जन्नती बना छड़ो अजीजो असा जे नबी जो नाम रब के दो प्यार तो सोचो सा जो नबी केडो अल्लाह के प्यारो जैसे अल्लाह ताला अर्शे मौला ते घुरायो जैसे अल्लाह ताला रूबरू पंहिंजी ज़ियारत नसीब फरमाई जैसे अल्लाह ताला रूबरू पंहिंजो दीदार नसीब फरमायो भाको नसीब फरमायो सुम्मा फतदल्ला फकान काब कौसैन औ अदमा अञा वॾे आवाज़ सां अञा ईमानी जज़्बे सां इल्ज़ाम हणंदा आहिनि वहाबी हे देवबंदी हे जमियत वारा नबीअ खे न मञींदा आहिनि नबीअ जे शान खे न मञींदा आहिनि खुदा जी ज़ात जो कसम असां हुज़ूर जा गुलाम असां हुज़ूर जी एॾी इज़त कंदा आहियूं जेॾी अल्लाह ताला उनखे इज़त नसीब फरमाई असां हुज़ूर खे एॾो मञींदा आहियूं अल्लाह जी ज़ात जो कसम असांजो अक़ीदो ईमान आहे सारी मखलूकात में जेकॾहिं पहिरें नंबर ते इज़त वारो आहे त मुंहिंजो नबी मोहम्मद करीम अल्लाह बाद में जेकॾहिं सारी कायनात में बे नंबर ते इज्जत वारो आ त मिठड़ो मोहम्मद करीम असांजो अक़ीदो ईमान आ जे जाइ ते मिठड़ो मोहम्मद करीम आराम पजीरा जाते रोज़ो अतार ठयो पियो आ असांजो अक़ीदो ईमान आ इन ज़मीन जी टुकड़ीअ जो मान अल्लाह से पंहिंजे अर्श खां बि मथां करे छॾियो जेको कावड़ जे तो अची असां ते फतवा हिवा बि नबी खे न मञींदा असां प्यारे नबी मिठड़े मोहम्मद करीम जा आशिक दीवाना हो मस्ताना हिकड़ा वरी इल्जाम दाणन दे हज़रत अली के नथा मञन अल्लाह जी ज़ात जो क़ज़्मा हज़रत अली जा भी नौकर हज़रत अली जा भी मुरीद हज़रत अली जा भी दीवाना हज़रत अली जा भी मस्ताना कियन उन हज़रत अली के मञबो जंहिंजी बहादुरी जी नेकी कुरान मजीद में वलम यख्शा इल्लल्लाह कियन उन अलीउल मुर्तज़ा के मञबो जंहिंजी नमाज जी नेकी कुरान मजीद में तराहुम रुक्कान सुज्जदा सुज्जद यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना सीमा फी वजूहिहिम मिन असर सुजूद ज़ालिका मसलुहुम फित तौरात व मसलुहुम फिल इंजील कियन अलीउल मुर्तज़ा के मञबो
जंजी सखावत जी नेकी कुरान मजीद में वयुतिमून ताम अला हुब्बी मिस्कीन व यतीम व असीरा। अञा वॾे आवाज़ सां खुदा जी ज़ात जो कसम है कुरान मजीद मुझे मथे ते हज़रत अली जा नौकर, हज़रत अली जे नौकरन जा भी नौकर, मुरीदन जा भी मुरीद। असांजो अक़ीदो ईमान आ जेको हज़रत अली के नथो मञे वो मोमिनी नाहे। अल्लाह जी ज़ात जो कसम असां हज़रत अली के एडो मञी ना हूं जेकन हज़रत अली जी पेरन मुबारकन जी जुती मुबारक जी मिट्टी मुबारक मिली पवे अखिन में सुरमू करे पाए घुमंदा वता। हे बकटड़ू न मञींदा वती हज़रत अली के। हिकड़ो हेडो ड्रेजारी ना हे नबी के न मञींदा तो, हिकड़ो हेडो ड्रेजारी हे हज़रत अली के न मञींदा तो, हे वहाबी हे लहाबी हे ठोड़ू अलाए केड़ियों केड़ियों गारियों दा जन हरू भरू मानन के गुमराह कर। अस हज़रत अली जा नौकर इल्जाम हंदा है पंजतन के न मञीना अल्लाह जी ज़ात जो कसम असां पंजतन जा भी गुलाम, असां पंजतन जा भी नौकर। पर किए पंजतन इज्जत वारा था, किए पंजतन मान मर्तबे वारा था, किए पंजतन शान मर्तबे वारा था, किए पंजतन पाकन पाक था। अच तो मां तोखे ॿुधायां नबी साईं काफ़िरन सां मुबाइलो कयो। नदो अबनाना व अबनाकुम व निसाना व निसाकुम व अनफुसना व अनफुसकुम सुम्मा नब्तहिल। साईं काफ़िरन के जो तहां भी पंहिंजा बच्चा ॿार वठी अचो, मां भी पंहिंजा बच्चा ॿार वठी थो अचां। पोइ मैदान ते बीहूं था, पोइ रब खां दुआ था घुरूं। जेको हक़ ते हुजे वो बची वञे, जेको ना हक़ ते हुजे वो तबाह ऐं बर्बाद थी वञे। इन टेम ते नबी साईं हज़रत अली के वठी आया, अम्मा फातिमा के वठी आया, इमाम हसन के वठी आया, इमाम हुसैन के वठी आया। साईं मैदान ते आया, काफ़िर को भी मैदान ते न आयो। घणे टेम पीअण खां बाद में नबी साईं पंहिंजी चादर मुबारक लाथी। हाँ हाँ चादर मुबारक लाहे मंचेनी जे मथों विझी फरमायो अल्लाहुम्मा हाउलाए अहल बैती। ओ मुंहिंजा अल्लाह हे मुंहिंजा अहल बैत दी काफ़िर मो कोई न निकतो, हे मुझे चवण ते निकरी आया थी। अल्लाह ने इन्हनि खे दुनिया आखिरत में इज्जत मान शान वारो बणाए जा, इन्हनि खे दुनिया आखिरत में पाकन पाक रखजा। हाणे तुंहिंजो मुंहिंजो अक़ीदो ईमान आ नबी साईं जी चादर मुबारक पाक पंजतन ते मिंट आई तॾहिं भी पंजतन पाक, अधु मिंट आई तॾहिं भी पंजतन पाक, सेकंड आई तॾहिं भी पंजतन पाक। पोइ चरियो न थी जा, पागल न थी जा, हाँ दिमाग खराब न थी। जेकॾहिं पंजतन जे मथां नबी साईं जी चादर मुबारक मिंट या अधु मिंट या सेकंड जे दी उहे पाक था बणजी वञनि। पोइ जेका अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा इन चादर में 9 साल रात जा गुज़ारे थी, छा उहा पाक नाहे? इन्नल्लज़ीन यरमूनल मुहसनातिल गाफ़िलातिल मुमिनात लुइनू फिद दुनिया वल आखिरह वलहुम अज़ाबुन अज़ीम। अञा वॾे आवाज़ सां, अञा ईमानी जज़्बे सां पंजतन पाक न बाक़ी अम्मा ते कावड़े वेठो। अम्मा आशा के गारियों तो दी छो इन जे करे जो अबू बकर सिद्दीक़ जी न्याणी है। अबू बकर सिद्दीक़ ते कावड़े वेठो आहे छो त इन्हनि अबू बकर सिद्दीक़ हज़रत अली को ज़ोरी खिलाफत खसी।
उमर फारूक ते कावड़े वेठो आ तो ज़ोरीअ न खिलाफत खसी। उस्मान गनी ते कावड़े वेठो आ तो ज़ोरीअ न खिलाफत खसी। मां तहां खां पुछा थो कयां त हज़रत अली साईं सां को ज़ोरी करण वारो आहे? ॻाल्हायो ई नथा। नबी साईं जे सवाल को साहबा मो अल्लाह जो बबर शेर केरु आहे? ॻाल्हायो ई नथा। अल्लाह जो शींहुं केरु आहे? पोइ ॾुजियो, अबू बकर को भी ॾुजियो, उमर फारूक को ॾुजियो, उस्मान को ॾुजियो, चुप करे वेही रहियो। हे अकुल ज़ोरी क्यों न? अदा मां तव्हां खां हिकिड़ो सुवाल थो कयां। हज़रत इमाम हुसैन कंहिंजो पुटु आहे? जो हज़रत अली साईं जो कंहिंजो पुटु आहे? पोइ करबला जे मैदान में बच्चा ॿार भाइर दोस्त यार भाटियो जमात सॼी शहीद कराए, बुख वञ बर्दाश्त कयईं, तीर तलवारूं खंजर बर्दाश्त कयईं, पिछाड़ी पाण भी शहीद थियो। यज़ीद जी हुकूमत छो न मञे? त हुन जी हुकूमत नाक ते हुई। ॻाल्हायो मूंसां। पोइ पुट एॾो बहादुर आहे, यज़ीद जी हुकूमत नथो मञे, हर शइ कुर्बान थो करे, चवे थो त यज़ीद जी हुकूमत नाक ते आहे। पोइ जेकॾहिं अबू बकर सिद्दीक़ जी हुकूमत नाक ते हुजे, उमर फारूक जी हुकूमत नाक ते हुजे, उस्मान गनी जी हुकूमत नाक ते हुजे, सची ॿुधायो हज़रत अली मुर्तज़ा चुप करे वेहा? जॾहिं पुट एॾो बहादुर आहे, पीउ त अलाए केॾो न बहादुर हूंदो न, जेको अल्लाह जो बबर शेर आहे। दिमाग़ी माण्हुनि जो कमु नथो करे। पुट नथो मञे यज़ीद जी हुकूमत, त यज़ीद जी हुकूमत नाक ते आहे। पोइ हज़रत अली अबू बकर सिद्दीक़ जी हुकूमत कीअं मञी? उमर फारूक जी हुकूमत कीअं मञी? उस्मान गनी जी हुकूमत कीअं मञी जॾहिं हुननि जी हुकूमत नाक ते? अज़ीज़ो, जेकॾहिं अल्लाह जी ज़ात जो कसम नाक ते हुजे, अबू बकर सिद्दीक़ जी हुकूमत, उमर फारूक जी हुकूमत, उस्मान गनी जी हुकूमत नाक ते हुजे, हज़रत अली मैदान उतरिया। छा करियां? चो छा करियां? चुप करे न वेहा। जेकॾहिं चुप करे वेठो आहे, उन्हनि जे कॾहिं निमाज़ां पढ़े, जुमा पढ़े, ईदा पढ़े, त तो मालूम थियो त हज़रत अली इन्हनि खां राज़ी हो, इन्हनि जी हुकूमत हक़ ते हुई। हिकिड़ो वरी चइबो, चई साईं मिड़ई दिलि सां न मञे, ॿाहिरों मञे। अटकल जूं ॻाल्हियूं नऊज़ बिल्लाह जो हज़रत अली बि तकियो कयो, जीअं हे तकियो कई वेठा। जो हज़रत अली वो जवान हो जेका अंदर में हूंदी हुअसि, उहा ज़ुबान ते हूंदी हुअसि। हा हल जे तुंहिंजे चवण ते चुप कई, अंदर में न मञे, ठीकु आहे। पोइ अम्मा फातिमा जो जनाज़ो अबू बकर सिद्दीक़ को छो पढ़ाए? पाण हज़रत अली न पियो पढ़ाए सघे? अम्मा फातिमा जो जनाज़ो आयो, हज़रत अली फरमायो आइन अबू बकर सिद्दीक़, काथे अबू बकर सिद्दीक़? क्यों साईं हेॾो वॾो कुंड में बीठो आहे? पाण हज़रत अली मुर्तज़ा हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी बाह खां वठी चयसि, ओ मुंहिंजे प्यारे नबी मोहम्मद करीम जा चूंडियल पेशमाम, हलिया मुंहिंजी घरवारी जी जनाज़े नमाज़ पढ़ाए त मां अली बि ख़ुशि थियां त नबी मोहम्मद करीम जे रूह खे बि राहत मिली पवे। अञा वॾे आवाज़ सां अदा मां तव्हां खां पुछा थो कयां, तव्हां मूंखे अहिड़ो माण्हू आहे जेको पंहिंजे दुश्मन को पंहिंजी घरवारी जी नमाज़ जनाज़ा पढ़ाए? इहा मोहबत हुई, इहा रज़ामंदी हुई। इहो अबू बकर सिद्दीक़ सां हज़रत अली जो प्यार हो, जो चयसि मुंहिंजे नबीअ जा चूंडियल पेशमाम। लफ़्ज़ त ॿुधो न, छो त नबी साईं जी ज़िंदगी में 17 नमाज़ूं अबू बकर सिद्दीक़ मुसल्ले ते भी नबी साईं जी ज़िंदगी में पढ़ायूं। जॾहिं हज़रत इमाम हसन हुसैन जे निकाह जो वक़्तु आयो,
उन मल हज़रत उमर फारूक जो वक्त आ उन जी खिलाफत आ हज़रत अली फरमाए तो ऐन उमर उमर काथे चोसे उमर हेडो वेठो अजीब बाग वठी हज़रत उमर के चवे तो अच मुझे बचरन जा निकाह पढ़ाए इमाम हसन हुसैन जा निकाह पढ़ाए तमा अली जी भी दिल खुश थे मिठड़े मोहम्मद करीम जी रूह के भी राहत मिले रुहमाउ बैनहुम वडो इन्हनि जो पाण में हिक ॿिए सां प्यार हो मोहब्बत हुई उल्फत हुई हज़रत उस्मान साईं जे मथो ॾुखियो वक़्त जिया बाग़िन हज़रत उस्मान साईं के घर में बंद करे छड़ियो हज़रत अली पहिरियों तो पाण तलवार खणी चौकीदारी तो करे हज़रत उस्मान साईं ज़ोरी हज़रत अली के मोटायो तो हज़रत अली साईं पंहिंजन बचन हज़रत इमाम हसन हुसैन के हथन में तलवारा पकड़ाए चे वनी उस्मान जे दरवाजे ते बिहो उस्मान जी चौकीदारी दो ओ मुजाजी लो हज़रत अली पाण पंहिंजन बचन के हज़रत उस्मान साईं जी चौकीदारी ते बिहारे दुनिया वारन के पैगाम ॾियो त हज़रत अली हा हज़रत उस्मान साईं सा प्यार पियो करे मोहब्बत पियो करे तने त पंहिंजन बचन के चौकीदारी जे लाइ बिहारे ओ मुंहिंजा अज़ीज़ ओ मुंहिंजा दोस्त इन्हनि केनि यारनि जो कोई पाण में इख्तिलाफ न हो कोई पाण में झेड़ो न हो का पाण में जंग न हुई का पाण में नाठाई न हुई वडो प्यार हो इन्हनि जो वडी मोहब्बत ही के बेजा अल्लाह जी ज़ात जो कसम एतरो प्यार इन्हनि जो के बेजा हज़रत अली जो बिलखुसूस इन्हनि यारनि सा एडो प्यार जो इन्हनि जे कद जुमा त पढ़े ईदा त पढ़े वक्ती नमाज़ा त पढ़े अबू बकर सिद्दीक़ को घरवारी जी जनाज़े नमाज त पढ़ाए उमर फारूक को पुटन जा निकाह त पढ़ाए उस्मान जे दर ते बचन के चौकीदारी ते प्यारे पिछाड़ी एतरो प्यार ज़ाहिर करे जो इने दुनी भलारन जा पंजन बच्चन जे मथो नाला रखी दुनिया वारन के पैगाम नहीं होते ये त्री भलारा मगे एडा प्यारा जो पिछाड़ी में मायन जा नाला पंजन बच्चन जे मथो भी रखियो तो वञा जन के गाल समझ में आई वडे आवाज सा माता को पूछा दो क्या को दुश्मनन जा नाला पांजे बच्चन दे रख दो हज़रत अली जा घणा पुट अथवा खबर 18 पुट एकड़े पुट जो नालो अबू बकर रखिया नथी गाल समझ में अचे ता के बे जो पुट जो नालो उमर रखिया नथी ता के गाल समझ में अचे टे पुट जो नालो उस्मान रखिया अन्या वडे आवाज सा पोजे कर हज़रत अली के इन्हनि मो नफ़रत हो जा त छा इन्हनि जा नाला पंहिंजे बच्चन जे मथो रखिया ॻाल्हायो कुछ सोचो कुछ अकुल ॾिनो बहरहाल जीअं पंजतन पाक न जीअं चार यार भी बरहक वडे आवाज जिए पंजतन पाक न जिए नबी ज़ैन सब घर वालों भी बराक वडे आवाज सा अन्नबी औला बिल मोमिनीन मिन अनफुसिहिम वज़वाजुहुम उम्महातुहुम अल्लाह फरमायो मोमिनन जो निशानियों एक निशानी मोमिनन जी जो पानी जान पानी माल पानी बच्चन बारन वधीक तो मिठड़े मोहम्मद करीम के चाहींदा ऐ बे नंबर ते मोमिनन जी निशानिया व अज़वाजु उम्महातुहुम मुंहिंजा मिठड़ा नबी मोमिन पांजन सचन जी जलमरन वधीक तो मिठड़े मोहम्मद करीम जी घर वारन जी इज्जत मान मर्तबो रखन जो जेको अम्मा आशा के गारियों तो अम्मा आशा के अम्मा करे नथो मने जो यो मुसलमान ही नहीं
मुंहिंजा अज़ीज़ो संभालियो सियाणा थियो ये इल्जाम ते आल बेदन के न मञींदा असा आल बेदन जा गुलाम इन्नमा युरीदुल्लाह लियुज़हिबकुम अर्रिज्स अहलल बैत व युतहिरकुम ततय्यरा अन्या वडे आवाज इल्जाम तो लगे हे 12 इमामन के न मञींदा असा 12 इमामन जा भी गुलाम सजे हज़रत अली जे खानदान जा गुलाम पर जीअं 12 इमाम बरक जी हज़रत अली जो सजो खानदान बरक ईअं 4 यार भी बरक ईअं सवाल साहबा भी बरक सब जन्नतीन और जिनके लाइ रब फरमायो रज़ी अल्लाह अन्हुम व रज़ू अन्हु अल्लाह फरमायो इन्हनि पंहिंजूं जानियूं पंहिंजा माल पंहिंजा बच्चा ॿार सब कुर्बान करे अबो मां कुर्बान करे मांखे राज़ी कयूं मां भी इन्हनि खे जन्नत ॾेई पंहिंजो दीदार करे राज़ी कराईंदो आहियां अल्लाह फरमायो ये नबी मोहम्मद करीम जा गुलाम सब हक ते हा सब सच ते हा हिदायत वारे रस्ते ते हा उलाइका ला हुदन मिर रब्बिहिम व उलाइका हुमुल मुफ्लिहून फरमाया उलाइका अल्लज़ीना अमताना अल्लाहु क़ुलूबहुम लित्तक़वा फरमाया लहुम मग़फ़िरतुन व रिज़्क़ुन करीम अन्या वडे आवाज अन्या ईमानी जज्बे सा मुझा अजीजो मुझा दोस्तों जो नबी साईं जा सब सहाबी जन्नती सब बराकन सब सच बहरहाल यो इल्जाम लगंदो त हे पीरान पीर के न मञींदा अल्लाह जी ज़ात जो कलमा सा पीरान पीर जा भी नौकर पीरान पीर जा भी मुरीद पीरान पीर जा भी आशिक ऐं दीवाना किए न पीरान पीर के मंजो आज जब 40 साल रात जा इशा वारे वुज़ू सा फजर जी नमाज पढ़ाया हज़रत पीरान पीर इशा जी नमाज पढ़ी सुमंदो न हो आराम न कंदो हो निंड न कंदो सॼी सॼी रात नमाज में गुज़ारींदो नमाज में कुरान जी तिलावत में गुज़ारींदो अर्रहमान अल्लमल कुरान खलकल इंसान अल्लमल बयान अन्या वडे आवाज असा सभिनी खे मञींदा आहियूं सभिनी पीरनि फ़क़ीरनि खे मञींदा आहियूं जेके हक़ वारा आहिनि हे क़ुरान मजीद मुंहिंजे मथे ते असा प्यारे नबी मोहम्मद करीम के मञण वारा असा हज़रत अली के मञण वारा असा पंजतन के मञण वारा असा 12 इमामन के मञण वारा असा हज़रत अली जे सॼे खानदान के मञण वारा असा असहाब आल बैतन के मञण वारा असा पीरान पीर के मञण वारा सभिनी वलियन कुतुबन गौसन अफ़ज़ालन पीरन फ़क़ीरन के हक़ वारन के मञण वारा हूं असा जो अक़ीदो ईमान मञो सब के पर सॼो हिकड़े रब के मञो सब के पर घुरो हिकड़े रब खां ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुश्किल कुशा हाजत रवा मददगार हिकड़ो अल्लाह साईं अम्मन युजीबुल मुज़्तर्र इज़ा दाअ व यक्शिफु सूअ व यजअलुकुम खुलफाअल अर्ज़ अइलाहुम अल्लाह कलीलन मा तज़क्करून अन्या वडे आवाज
जो मंजबो सब के पर सडबो के मंजबो सब के पर घुरबो के पुटन देण वारो केर न्याणन देण वारो केर कंहिंजे नाले ते नज़र न्याज़ कजे कंहिंजे नाले ते पास पास जे कंहिंजे नाले ते बकर कुसजन कंहिंजे नाले ते मिहूं कुसजन कुल सलाती व नुसुकी व महयाय व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन। अञा वॾे आवाज़ सां ॾियण वारो आहे त हिकिड़ो केरु आहे पुटनि जा खज़ाना के वटि न्याणनि जा खज़ाना के वटि शफ़ा जा खज़ाना के वटि मसइलनि खे हल करण वारो केरु परेशानियुनि खे रफ़े दफ़े करण वारो केरु और मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा भाइरो मददगार केरु मुश्किल कुशा केरु सॾु कंहिंखे कजे दुआऊं कंहिंखां घुरजनि और मुंहिंजा अज़ीज़ो रब क़ुरान मजीद में मना थो करे ला यस्तजीब लहु इला यौमिल क़ियामा व हुम अन दुआए मग़ाफ़िलून। अल्लाह फरमाए माखों सवाइ कोई तव्हांजो ॿुधण वारो नाहे कोई तव्हांखे पुटनि ॾियण वारो नाहे कोई तव्हांखे न्याणनि ॾियण वारो नाहे कोई तव्हांखे शफ़ा ॾियण वारो नाहे कोई तव्हांखे मसइलनि खां आज़ाद करण वारो नाहे। रब फरमायो माइया तंहिंजे करे मूंखे सॾियो हा ॿियनि खे सॾे वक़्तु न विञायो ईमान न विञायो। अल्लाह ने क़ुरान मजीद में फरमायो ला यस्तजीब लहु इला यौमिल क़ियामा व हुम अन दुआए मग़ाफ़िलून। ओ मुंहिंजा अज़ीज़ो या मोहम्मद मदद चवण नाजायज़ हराम आहे। हे क़ुरान मजीद मुंहिंजे मथे ते आहे या अली मदद चवण नाजायज़ हराम आहे। हे क़ुरान मजीद मुंहिंजे मथे ते आहे या पीरान पीर मदद चवण नाजायज़ हराम आहे। हे क़ुरान मजीद मुंहिंजे मथे ते आहे सिर्फ़ चवणो आहे या अल्लाह मदद कुल दुल्लाह अविदुर रहमान अय्यमा तदू फलहुल अस्माउल हुस्ना वला तजर बिसलातिक वला तुखाफित बिहा वब्तगि बैन ज़ालिका सबीला वकुल अल्हम्दुलिल्लाहि अल्लज़ी लम यत्तखिज़ वलदा वलम यकुल लहू शरीकुन फिल मुल्क वलम यकुल लहू वलिय्युम मिनज़-ज़ुल्ल वकब्बिरहु तकबीरा। अञा वॾे आवाज़ सां हथ मथे खणी जो सुभान अल्लाह। असां चवंदा मञूं सभ खे पर सॼो कंहिंखे मंझबो सभ खे सभु पंहिंजी जाइ ते इज़त वारा आहिनि पर मददगार मुश्किल कुशा हाजत वारो पुटनि ॾियण वारो न्याणनि ॾियण वारो नफ़े नुक़सान जो मालिक इज़त ज़िलत जो मालिक मौत हयाती जो मालिक बीमारनि को शफ़ा ॾियण वारो केरु मसइलनि खे हल करण वारो केरु अज़ीज़ो इहा पाण में तौहीद पैदा कयो जो इंशाअल्लाह ताला। मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो मूंखे ॾाढी ख़ुशी थी जो मां का घड़ी आयुसि तव्हांखे क़ुरान शरीफ़ ॿुधायमि। अल्लाह ताला अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। हाफ़िज़ अब्दुल नाफ़े जी अल्लाह ताला मेहनत क़बूल फरमाए। मां दुआ पोइ घुरां हे मुंहिंजो वीचारो दोस्त या भाउ बि आहे सोशल मीडिया जो माण्हू आहे तव्हांजे हिन शहर जो आहे वीचारो बिना के लालच जे लोभ जे वीचारो मेहनत करे कुरान मजीद जा वाइज़ भरे वरी नेट ते चाड़ींदो आहे वरी सोशल मीडिया ते चाड़ींदो आहे फेसबुक ते यूट्यूब ते घर वेठे माण्हुनि खे कुरान मजीद ॿुधाईंदो आहे। तंहिंजे करे तव्हांजो बि हक़ थो थिए त हिन सां ताउन